नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाती खां ख़बर ॾींदा हलूं त जाती शहर में अवाम तरफ़ां ॾिनल काफ़ी ॾींहंनि खां दुकानदारनि ऐं सब्ज़ी फ़रोशनि ऐं मुख़्तलिफ़ मुनाफ़ाख़ोरनि वापारियुनि तरफ़ां हथरादू पैदा कयल महांगाई जी दांह बाद मुख़्तियारकार सभिनी वापारियुनि खे हिकु रेट लिस्ट जारी कई है। कुछ ॾींहं पहिरीं कार्रवाई पिणु कई हुई, पर हुन जे बावजूद बि कुछ मुनाफ़ाख़ोरनि वापारियुनि पारां रेट लिस्ट ते अमल न करण जो मुख़्तियारकार जूं जाती खे शिकायतूं मिलण बाद मुख़्तियारकार रेवेन्यू जाती रफ़ीक अहमद मेमण जाती जी अवाम जी शिकायतनि जो नोटिस वठंदे DC सजावल जी इजाज़त बाद SHO जाती गुल मोहम्मद, ट्रैफिक पुलिस सजावल मुख़्तियारकार ऑफिस जे अमले ऐं जाती पुलिस एहलकारनि सां गॾु जाती शहर जो दौरो मुख़्तियारकार पारां ॾिनल प्राइस लिस्ट चेक कई ऐं रेट लिस्ट ते अमल न कंदड़ ऐं हद दख़िलनि वधाईंदड़ दुकान खे वार्निंग ॾिनी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।